अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम मुक़्तदर उलमाओ मशाइख़ इकराम ऐं महफिल मुबारक में मौजूद इज़्ज़त मान वारा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करीम जो करम आहे जो एक नेक सालिह बाने हजरत पीर तरीक़त क़िबला साईं फ़कीर मीर मोहम्मद अल मारूफ पीर साईं रहमतुल्लाह ताला अलैहि जे मुबारक आस्ताने ते हाज़री नसीब थी आहे। उलमाए किराम खां ही मुबारक ज़िक्र अवां ॿुधी रहिया आहियो। टाइम इंतिहाई मुख़्तसिर आहे, तंहिंजे करे अहिड़े माहौल में ॻाल्हाइण में माण्हू ज़रूर इज़्तिराब जो शिकार थींदो आहे त छा ते ॻाल्हायां, मुख़्तसिर टाइम में कहिड़ियूं ॻाल्हियूं अर्ज़ कयां। आयात मुबारका जेके तिलावत कयूं उन्हनि में अल्लाह करीम हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जूं सोहणियूं सिफ़तूं ज़िक्र फरमायूं ऐं क़ुरान करीम में खोड़ सारियुनि जायुनि ते मुख़्तलिफ़ अल्फाज़न में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ज़िक्र थियल आहे। इन्हनि लफ्ज़नि में अल्लाह करीम इरशाद फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा। ऐ ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदड़ हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो आ, असां तोखे ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदड़ बनाए मोकिलियो आ, जहन्नम खां ड्रेजारींदड़ बनाए मोकिलियो आ। वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही। ऐ हबीब तूं इन हैसियत में दुनिया जहान में तशरीफ़ वठी आए जो तूं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जी दावत ॾियण वारो बणिजी आयो आहीं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे अल्लाह करीम दुनिया जहान में मोकिलियो ऐं एॾा वॾा शान एॾी अज़मत ऐं रिफ़ात ॾेई करे मोकिलियो जो क़ुरान करीम जूं ई सिफ़तूं जेके ज़िक्र थियल आहिनि उहे भी पढ़जन थियूं त अकुल दंग रहजी वञे थो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो
अना अव्वलुन नबिय्यीन खिल्कन व आखिरुहुम बअसन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो खिलकत में मां मुस्तफ़ा करीम सभिनी नबियन खां पहिरीं आहियां, पर दुनिया जहान में अचण में सभिनी खां आखिरी आहियां। हबीब करीम जी खिलकत सभिनी खां पहिरीं आ। पूरी कायनात जो वजूद कंहिं भी शइ जो कोन थियो आहे। मुसन्नफ अब्दुल रज़ाक में जेका रिवायत जाबिर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु खां ज़िक्र थियल आहे, उन्हीअ में सभिनी शयुनि जो ज़िक्र आहे त का भी शइ वजूद में अञा कान आई आ। मुस्तफ़ा करीम जी ज़ात के रब करीम सभिनी खां पहिरीं ख़ल्क़ियो। इहो सभु कुछ समझाइण जे लाइ तमहीदी तौर ते ज़रूर कुछ टाइम वठे, पर आऊं मक़सद वारी ॻाल्हि ते अचां त इन्हनि सभिनी कुराने करीम जे आयात मझां अहादीस मुबारका मझां मालूम इहो थिए थो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कायनात जो कारणी आहे। अल्लाह करीम हिन समूरे दुनिया जहान के जेकॾहिं ख़ल्क़ियो आ, वजूद में आंदो आहे त मुस्तफ़ा करीम जे सदके में ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सभिनी खां पहिरीं ख़ल्क़े सभिनी के महबूब जूं बरकतूं अता फरमाईंदो ई रहे। सुभान अल्लाह। मोहब्बत सां जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो अंबियाए किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगियुनि मुबारकनि ते गौर कजे। जॾहिं बि जंहिंसां मसइलो को थियो आहे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जेके अहादीस मुबारका में जेको ज़िक्र थियल आहे, हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु उहा टिखी हदीस मुबारका ज़िक्र कई आहे। हज़रत आदम सोहणे जी तौबह कबूल न पे थी। 300 साल जो ज़मानो गुज़री वियो आहे। रोंदो रहे थो, दुआऊं घुरंदो रहे थो, पर आख़िरकार दुआ जॾहिं कबूल पई आहे त इन्हनि सुहिणनि लफ़्ज़नि ते पई आहे, अल्लाहुम्मा ग़फ़िरली बिहक़्क़ि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ करीम रब, मूंखे सैयदना मुहम्मद करीम जे सदक़े में माफ़ फरमा। हबीब जे सदक़े में आदम सोहणे जी तौबह रब करीम कबूल फरमाई। अल बिदाया वन निहाया जे अंदर हाफिज इब्ने कसीर अलैहि रहमा यह गाल जिक्र कईया त हजरत इब्ने अब्बास साईं का रिवायत पान करीमन के अर्ज कयो वियो त अल्लाह जा महबूब हजरत आदम सोहणो जन्नत में हुयो, उन ये टाइम ते अमा किथे हुयो। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह आराह में जै टाइम ते हुयो, उन ये टाइम ते अमा किथे हुयो। हजरत नूह सोहणे जी बेड़ी जेका इन ये एडे तूफान में जेका मथे हुई, उन ये टाइम ते अमा किथे हुयो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इनन सभिनी जे टाइम ते मां उन्हनि नबियन सां गॾु हुयो। सुभान अल्लाह चो मोहब्बत सां। सुभान अल्लाह, हथ खणी चो सुभान अल्लाह। अल्लामा अब्दुल रहमान जामी जिक्र फरमायो, अगर नामे मोहम्मद रा नयावर दे शफी आदम न आदम याफ्ते तो बह न नूह ग़र्क़ नज्जैना। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, उन खां बाद में बे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो मकसद इहो आहे त रिसालत जेका पूरी कायनात जे लाइ आहे, या सिर्फ मुस्तफ़ा करीम जी ज़ात जी आहे। अॻ में जेके भी नबी संगोरा आया, को कंहिं ॻोठ में अल्लाह जो नबी बणिजी आयो, को कंहिं तालिके जी एराज़ीअ जे लाइ, को कहिड़े इलाइक़े जे लाइ,
पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास। ऐ हबीब करीम असां तोखे समूरी इंसानियत जे लाए रसूल बनाए मोकलियो आ। महबूब करीम जे अचण खां अगे जेके भी नबी सगोरा आया उन्हनि जो ज़मानो महदूद हुयो। एकड़ो रसूल आयो शरीयत किताब खणी आयो, वरी पुठियां बियो नबी सगोरो आयो तो वो वरी नई शरीयत नवा अहकाम खणी आयो। अगी शरीयत वहा मुअत्तल थी वई। हर को नबी सगोरो पंहिंजी गाल पंहिंजो कलमू पढ़ाईंदो ही रहियो, पर मुस्तफ़ा करीम के आखिर में आणण जो मकसद इहो आ त मदीने वारे साईं जी शरीयत कदहिं मनसूख न थे। हबीब करीम जो कलमू मुबारक इहो क़यामत ताईं हले। हाणे केर बि ॿियो ईंदो कोन को क़यामत ताईं शरीयत ऐं कलमू मुहम्मद करीम जो। हबीब करीम जा आशिक़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पंहिंजूं ख़ुसूसियतूं ज़िक्र फरमायूं, हिकड़ी गाल अर्ज करे छलिया त महबूब सभिनी का पहिरीं आहिनि। इन ते दलील त उलमाए किराम खोड़ बयान कंदा रहंदा। हबीब करीम फरमायो जॾहिं न अल्लाह करीम पूरी इंसानियत जा रूह गॾु करे उन्हनि खां वाइदो वरतो हुयो अलस्तु बिरब्बिकुम, ॾियो ख़बर मां तव्हां जो रब आहियां या न। पो जिन हाओ चई मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इमाम जलालुद्दीन सुयूती अलैहि रहम खसाइस कुबरा में जिक्र फरमायो आहे। हबीब करीम फरमायो कुन्तु अव्वल मन क़ाल भला, जिन जिन भी रब करीम जे इन हुक्म ते हाओ चई हुई उन्हनि सभिनी में पहिरीं हाओ चवण वारी मूं मुस्तफ़ा जी ज़ात। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अगे जेके भी उम्मतूं थी गुज़रियूं उन्हनि जे लाइ ॾुखियायूं हुयूं, तो बह उन्हनि जी सवली क़बूल कान थींदी हुई। क़ुरान करीम जे पहिरे सिपारे में ज़िक्र आहे बनी इसराइल जेका ग़लती कई उन जी माफ़ी वठण जे लाइ रब करीम जो हुक्म थियो त जंग कयो, पाण में हिक ॿिए खे क़त्ल कयो। जेतिरियूं जानियूं तव्हां जूं ज़ाया थियनि जॾहिं रब राज़ी थियो तव्हां खे ख़बर पइजी वेंदी। उन्हनि जे लाइ तौबह जो इहो रस्तो हुयो त उहे क़त्ल कनि हिक ॿिए खे, जानियूं ॾियनि, तॾहिं रब राज़ी थींदो। इहे तौबह क़बूल कान्हे का, पर मुस्तफ़ा करीम जी उम्मत सां भलाई इहा आहे। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त खुदा जे खौफ में अव्हां जे अख मां जेकॾहिं मख जे मथे जेतिरो भी ॻोढ़ो अची वञे समझो त रब करीम राज़ी थी वियो। छा था समझो? इहे मेहरबानियूं हिन उम्मत सां आहिनि। अॻ में नमाज मस्जिद खां सवाइ किथे कान थींदी हुई, पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जुइलत लियल अर्द मस्जिदन, पूरी रूए जमीन मु मुस्तफ़ा जे लाइ मस्जिद बनाई वई। रुगो एतिरो न व तहूरा ऐं पाक कंदड़ भी बनाई वई। इनमें आलिमन इश्क ऐं मोहब्बत वारी गाल अर्ज करे छॾिया। सोहणो हिकड़ो नुक्तो जिक्र कयो आ त हबीब करीम जे अचण खां अगे जेकॾहिं ग़लतियूं थींदियूं हुयूं दुनिया जहान में कॾहिं भी रूए ज़मीन हीअ ईअं समझो त कॾहिं पाक न हुई जो वह पाक करे या उन जाइ ते नमाज थी सके, इएं अॻ में कॾहिं भी कोन हुयो। पर मुस्तफ़ा करीम जा मुबारक कदम जॾहिं खां वठी करे दुनिया ते लगा आहिनि ये पूरी रूए जमीन पाक थी वई आहे। सुभान अल्लाह चो ज़ोर सां। महबूब जे अचण जे करे, हबीब जे कदम मुबारक लगाइण जे करे ये जमीन पाक बनजी वई आहे जो इन ते नमाज भी पढ़ी सके थी। पानी जे कदे न हुजे तयम्मुम करे सको था।
इहा मिट्टी भी तव्हां के पाक कंदी जॾहिं खां मुस्तफ़ा जा ज़मीन ते कदम लगा त सॼी ज़मीन अल्लाह पाक बनाए। महबूब करीम जो सही हदीस मजा आहे न हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में कॾहिं को मरीज़ ईंदो हुयो बीमार अचे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शरई जेको बे फीणू नही ते रखन तवज्जो आहे जेके बे शरई फीणा रखा बींदा आहिन याद रखजो कहीं गैर मुस्लिम वट वञी करे कॾहिं उन्हनि खां फीणा धागा वठण उहे कुरान त कोन पढ़ंदा न पंहिंजा मंतर उहे जेके गैर मुस्लिमन वारा तरीक़ा आहिन उहे ही पढ़ंदा तंहिंजे करे जेकॾहिं का बि भलाई हासिल करणी आ त उन्हनि वटि अचो जंहिंजे लाइ रब करीम फरमायो आहे कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मउ बिही व कुन्तु बसरहु अल्लज़ी यबसरु बिही। रब करीम जो फरमान आहे इन्हनि वलियन जे लाइ जेके नफली इबादत जे ज़रिए रब जो कुर्ब हासिल कंदा रहंदा आहिन एस ताईं जो उहे मूं रब जा महबूब बणजी वेंदा आहिन। अल्लाह करीम तो फरमाए कन उन्हनि जा हूंदा आहिन पर उन्हनि में ताक़त ॿुधण जी मूं रब करीम जी हूंदी आहे उन्हनि जे अखियुनि में ॾिसण जी ताक़त रब करीम जे तरफ़ां हूंदी आहे वयदहु अल्लती यबतिशु बिहा उन जा हथ रब करीम तो फरमाए त मां बणजी वेंदो आहियां जिन सां उहो पकड़ींदो आहे उन्हनि जा पेर हूंदा आहिन उन में हलण जी ताक़त रब करीम जी तरफ़ां हूंदी आहे। हबीब जा आशिको अल्लाह वारन जे आस्ताने ते अचो ये न समझो त इहे व्या हलिया जहान छॾे पर हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रज़ी अल्लाह तआला अन्हु ज़िक्र कयो आ अल्लाह वारो ज़ाहिरी हयाते मुबारका सां हुजे तॾहिं बि रब करीम उन खे पावर ॾिनो आहे पर जेकॾहिं विसाल फरमाए करे मज़ार में अंदर हलियो वञे हज़रत मुहक़्क़िक़ अलल इतलाक़ तो फरमाए उन टाइम ते उन जी ताक़त दुनिया खां के हिस्सा वधी वेंदी आहे। हज़रत मीर साईं रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार में अज भी हाज़िरी ला अचो ये न समझो त कहीं विसाल फरमाए वेल कहीं बुजुर्ग वट वञा थो खबर ना है उते मुजी दाह पहुंचे अलाए न पर ये समझो अज भी दरबार लगी पई आहे। हज़रत मीर साईं रहमतुल्लाह तआला अलैहि जिन तशरीफ फरमा आहिन मां रूबरी वनी करे पंहिंजो अर्ज करे थो उस्ताद साईं मां के गालियूं ॿुधायूं अर्ज इहा बेगाल कयम अल्लाह जे वलियन वट अचो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया जहान में तशरीफ वठी आया कदम मुबारक रखियो जमीन पाक थी वई सही हदीसुन मां साबित हबीब करीम जॾहिं बि को मरीज अचे पाण उन ते फीणू रखन हेॾा तवज्जो करियो सुभान अल्लाह छा कंदा हुया ज़बान मुबारक ते ही लुआब मुबारक लगाए करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे कदम मुबारक जे हेठियां वा आंगुर मुबारक जमीन ते लगाए करे उन टाइम ते पाण फरमाइंदा हुया बिस्मिल्लाह तुरबत अर्दिना सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह बिरीकत बादिना युश्फा मरीज़ुना बिइज़्न रब्बिना। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हथ मुबारक ते लुआब पाक लगाइन ऐं कदम मुबारक जे हेठियां पंहिंजे आंगुर यो मुबारक लगाए करे उतां ही मिट्टी खणी करे दुनिया जहान खे ॿुधाईंदा हुया त मदीने वारे साईं जी हीअ लुआब मुबारक लगी आहे पर अल्लाह जे हुक्म सां हीअ असांजी ज़मीन भी पाक आहे इन मेहरबानी ऐं बरकतुन सां अल्लाह करीम असांजे बीमारन खे शिफा अता फरमाए छॾी। हबीब जे अचण सां हीअ ज़मीन पाक थी ऐं क़यामत ताईं
हाणे शरीयत मुस्तफ़ा करीम जी हलंदी रहंदी, बे कहे जे अचण जी जरूरत कान्हे का। या शरीयत ये बरकतूं अल्लाह जा कामिल सालिह बाना बुधाईंदा ही रहंदा। ऐं हिन जाइ ते उस्ताद साईं जी फरमायो त ही ज़िक्र वारन जी जाइ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह सुर सां जो किरेड़ी सुभान अल्लाह चवंदो, हथ खणी चओ सुभान अल्लाह। हिकड़ी हदीस मुबारक अर्ज कया ज़िक्र जी फज़ीलत जे मुतालिक। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अमलन में अफजल अमल केड़ो आ? पाण करीमन फरमायो त अल्लाह जो ज़िक्र। सुभान अल्लाह। अर्ज कयो वियो त या रसूल अल्लाह, जिहाद खां भी इहो वधीक अफजल आ? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मुजाहिद तलवार खणी करे मैदान में लहे, मुजाहिद तलवार खणी करे मैदान में लहे, अल्लाह जे कलमे बुलंद करण जे लाए विढ़ंदो रहे। विढ़ंदे विढ़ंदे उन्हीं जी तलवार टूटी पवे, पान जख्मन का चूर चूर थी करे किरी पवे, शहादत माने विझे। हबीब फरमायो त इन्हीं खां भी अल्लाह जो जिक्र फजीलत वारो। याद रखजो, मता कंहिंजे गाल में ते को खलफशार पैदा थे, पर ही उहो मुजाहिद आहे जेको तलवार सां त विढ़ी रहियो आहे, पर उन्हीं जी ज़बान ते ज़िक्र न हुजे। पर जेको मुजाहिद हथ सां तलवार हलाए रहियो आहे ऐं ज़बान ते अल्लाह अकबर जा नारा हुजनि, छा था उन्हीं जी अज़मत पंहिंजी आहे। अल्लाह करीम हिन आस्ताने के हमेशा बरकतुन सां आबाद रखे, आमीन। बिटाई साहब फरमायो आहे त अल्लाह जुंग जियन ने जनी अझे घारिया, शाल मसके वियरी जिता पी पियन ने, मरकण खड़ियन तो डिठे मुंह सुख थिए। अल्लाह करीम हजरत किबला पीरे तरीक़त साईं शहाबुद्दीन साईं जिनके आफियत वारी वडी जमारत फरमाए, ऐं असांजा इंतहाई प्यार ऐं मोहब्बत वारा शफीक साईं अलीउल मुर्तज़ा, अल्लाह करीम खेन भी इन दरगाह मुबारक वारी उहे खानदानी जेके भी खैर ऐं बरकतूं आहिनि, रब करीम इन वर्षे में खेन भी उहे बरकतूं नसीब फरमाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।